अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जे तवसु सां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼुकल्ह पाण जीअं पढ़ूं पिया नसर जी कुझु सिन्फ़ुनि जे बारे में, त पहिरीं अचूं था त नसर सिंधी ॿोलीअ में अदब जो ॿियो क़िस्म नसर आहे। उन जो मतिलबु आहे त नज़म खां अलावा बाक़ी रवानीअ में ॻाल्हाइण लिखण वारो अदब। असां जेकी ॻाल्हि ॿोल या लिख पढ़ कयूं था उनखे नसर चइबो आहे। नसर जूं केतिरियूं ई सिन्फ़ूं आहिनि, जंहिंमें सवाना उमिरी, आतम कहाणी, ख़ाको, सफ़रनामो, मज़मून ऐं उन खां अलावा क़िसो, दास्तान, आखाणी, नावल, कहाणी, मकालो, मकालमो, ड्रामो वग़ैरह अची वञनि था न। ऐं अॼु पाण जंहिं सिन्फ़ जे बारे में पढ़ंदासीं उहा आहे ख़ाको, सवाना उमिरी ऐं ख़ाके में फ़र्क़ु। त अॼुकल्ह असां दर्सी किताब जेको सिंधी जो उन जे क्लासिस सां गॾोगॾु सिंधी में जेके नसर जूं सिन्फ़ूं आहिनि उन्हनि जो ॿिनि जो तक़ाबली जाइज़ो या ॿिन्ही में फ़र्क़ु जा शार्ट वीडियोज़ तव्हांजे चवण ते ठाहे रहिया आहियूं। ऐं हाणे जेको पंहिंजो क्लास आहे हीअ अॼु उहो आहे सवाना उमिरी ऐं ख़ाके में फ़र्क़ु, जेको तव्हांजे ई डिमांड ते पाण क्लास तरतीब ॾियूं पिया। सवाना उमिरी, पहिरीं मुंहिंजे ख़्याल में सवाना उमिरी ऐं आतम कहाणी में फ़र्क़ु मुंहिंजो कोई क्लास आहे रखियल, पर बहरहाल सवाना उमिरी ऐं ख़ाके में फ़र्क़ु ते ॻाल्हायूं था। सवाना उमिरी अदब जी सिन्फ़ में सवाना उमिरी उन दस्तावेज़ खे चइबो आहे जंहिंमें कंहिं बि मशहूरु शख़्स जे ज़िंदगीअ जे बारे में बचपन खां वठी तालीम, जवानी, शादी, नौकिरी, ख़िदमतूं, ख़ूबियूं, ख़ामियूं, कामयाबियूं, नाकामियूं, मतिलबु त ज़िंदगीअ जे हर पहलू, हर रुख ते मुकमल या जामिया तौर ते जेको दस्तावेज़ ॿियो केरु लिखे त उनखे सवाना उमिरी चइबो आहे। उन ॾस में महमद बख़्श मजनू तरफ़ां लिखियल मिस्किन जहान खान खोसो जी सवाना उमिरी बहितरीनु मिसाल आहे, जेका सिंधी अदब में पिणु हिकु ख़ासि मक़ाम रखे थी। मिस्किन जहान खान खोसो जो तव्हांजो दर्सी किताब में सबक़ु आहे, उन ते मोहम्मद बख़्श मजनू सवाना उमिरी लिखी आहे। हाणे इहे सभु शयूं आतम कहाणी में जॾहिं कोई बि राइटर या का बि इंसान शइ पंहिंजी ज़िंदगीअ जे बारे में पाण लिखंदो त उहा आतम कहाणी थी वेंदी, ऐं ॿियो केरु लिखंदो त उनखे सवाना उमिरी चइबो आहे। उन खां पोइ आहे अदब जी सिन्फ़ में ख़ाको, उन दस्तावेज़ खे चइबो आहे जंहिंमें कंहिं बि मशहूरु शख़्सियत जे ज़िंदगीअ जे बारे में ॿियो केरु मुख़्तसिर अहवालु लिखे। मतिलबु सवाना उमिरी मुकमल तौर ते, ऐं सवाना उमिरी मतिलबु उहो सम्झो त जीअं आतम कहाणी जो किताबु हूंदो आहे, ईअं सवाना उमिरीअ जो बि हिकिड़ो किताबु थी सघे थो। पर ख़ाको जेको आहे उहो मुख़्तसिर, मतिलबु हिकिड़े किताब में केतिरनि ई शख़्सियतुनि ते ख़ाका बि थी सघनि था, ऐं मुख़्तलिफ़ वॾनि वॾनि राइटरनि जा ख़ाकनि ते मुश्तमिल किताब बि आहिनि। ईअं ई खणी चइजो जीअं क़िसे ऐं दास्तान जो फ़र्क़ु आहे त क़िसो सिर्फ़ु हिकु किरदार ते मुश्तमिल हुजे थो, पर दास्तान केतिरनि ई क़िसनि ते मुश्तमिल हुजे थो। ईअं सम्झो त जेका सवाना उमिरी आहे या आतम कहाणी बि चई सघे थो, उहो सॼो जेको किताबु हूंदो आहे उहो हिकु शख़्सियत जी ज़िंदगीअ ते मुश्तमिल हूंदो आहे, पर ख़ाके में नंढा नंढा उनजी ज़िंदगीअ जे ते मुख़्तसिर तौर ते ॿियो केरु ई लिखे, पर मुख़्तसिर तौर ते ॿियो केरु लिखे मूंखे हिन वक़्तु ज़हन में न पियो अचे, पर मुख़्तलिफ़ राइटर्स जा ख़ाकनि जे बारे में केतिरा ई किताब मतिलबु आहिनि। सवाना उमिरी आतम कहाणी जा बुक्स बि आहिनि, पर उहो सॼो किताबु हिकु शख़्सियत ते हूंदो आहे, ऐं ख़ाकनि वारो जेको हूंदो आहे हिकिड़े किताब में केतिरियूं शख़्सियतूं थी सघनि थियूं। सो डियर कैंडिडेट्स, इहो हुयो सवाना उमिरी ऐं ख़ाके में फ़र्क़ु। ऐं मां कोशिशि कयां पई त नसर जूं या नज़म जूं जेके सिन्फ़ूं आहिनि, फ़िल वक़्तु नसर ते हलूं पिया, नज़म ते बि ईंदासीं। मां तव्हांजा कमेंट्स पढ़ंदी आहियां, नोट बि कंदी आहियां उहे शयूं। बिल्कुलु ईअं ई वॾे क्लास खे घणो बि न वधाईंदासीं, मुख़्तसिर तौर ते नसर जूं ऐं नज़म जूं जेके जेके तव्हां कन्फ्यूजन्स आहिनि हुन क्लास सां गॾोगॾु शार्ट में इहे बि अपलोड कंदा ईंदासीं। ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब ज़रूरु कंदा, ऐं बेल आइकन खे बटन खे क्लिक करणु विसारींदा, त जीअं तव्हां असांजे नवनि क्लास जे नोटिफिकेशन खां तव्हां आगाह थी सघो। तव्हांजे कमेंट्स असांजे लाइ बाइस फ़ख़्र ऐं मशले राह आहिनि। अलाह पाक तव्हांखे पंहिंजे नेक मक़सदनि में कामयाबु कंदो, ऐं तव्हांखे पंहिंजे अहल ख़ाना सां ख़ुशि आबाद रखंदो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। ॿिए क्लास ताईं अलाह निगह।